नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मटियारी खां ख़बर ॾींदा हलूं त मटियारी प्रेस क्लब अॻियां आसिफ अली ज़रदारी ऐं फरियाल टालपुर रिहाई कमेटी पारां मरकज़ी सदर गाजू खान मला, जनरल सेक्रेटरी निज़ाम कीरियो, ज़रदारी हाउस जे तर्जमान मीर शेरबाज मरी जी अॻवानी में धरणो हणी। धरणे में वॾे तादाद में पीपी जे जियाला मौजूद हुआ। धरणे खे ख़िताब कंदे अॻवान जो चवणु आहे त पाकिस्तान में पोएं 40 सालनि खां पीपल्स पार्टी ख़िलाफ़ इंतकामी कार्रवाइनि जो सिलसिलो जारी है। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे सूली ते लटकायो वियो। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे शहीद कयो वियो। आसिफ अली ज़रदारी खे 11 साल बाद कंहिं जुर्म जे क़ैद तनाही में रखियो वियो ऐं पोइ पीपल्स पार्टी ख़िलाफ़ नेब गिरदी जो सिलसिलो शुरू कंदे आसिफ अली ज़रदारी ऐं फरियाल टालपुर खे क़ैद कयो। पर असां वक़्त जे हुक्मरान खे ॿुधाइणु चाहियूं था त पीपी जा जियाला ई कॾहिं अमरनि आॾो न झुकिया आहिनि त असांजा अॻवान अवां जे जेलनि खां छा डिॼंदा। अॻवान जो चवणु आहे त हिकु दफ़ो वरी लाहौर ऐं लाड़काणे जे लीडरनि सां हुकूमती बिटो रवैयो अवाम जे साम्हूं आहे। इन्हनि चयो आहे त असां नवाब शाह खां तहरीक शुरू कई आहे ऐं कराची में बि धरणो हणंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।